शादी बाद सावरा बदपेशो कराईंदा हुआ ऐं सहरो ऐं ॾेर शराब जे नशे में धुत थी जिनसी ॾाढाई जो निशानो बणाईंदा हुआ, जंहिं करे तंग थी माइटनि वटि पहुती आहियां। सावरनि पारां अगवा ऐं क़तल जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। कोट गुलाम मोहम्मद जे ॻोठु ख़ालिद पंजाबी वासिड़े श्रीमती अंजलि कुली पंहिंजे वालिद वालू कुलीअ सां गॾु सावरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अंजलि ॿुधाए त 16 महीना पहिरियों माइटनि आसन कुलीअ सां शादी कराई, जेको नफ़सियाती मरीज़ आहे। जॾहिं त सावरा धारिया माण्हू वठी अची ज़ोरी बदपेशो कराईंदा हुआ। उन खां सवाइ सहरो वेंझू पहलाज ऐं ॾेर अलजी पीड़े शराब जे नशे में धुत थी केतिरा ई भेरा जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो, जंहिं बाद ज़ुल्मनि खां तंग थी माइटनि जे घर पहुती आहियां। जॾहिं त औरत जे वालिद वालू कुलीअ चयो त न्याणी सां वॾो वेदन हो। हाणे न्याणी जा सावरा खे ज़ोरी अगवा करणु, तेज़ाब हारे साड़णु, कूड़नि केसनि में फासाइण समेत मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे ख़तरो आहे। अहिड़ी दांह हद जी पुलिस खे पिणु ॾिनी आहे ऐं मीरपुर ख़ास जी अदालत में दरख़्वास्त बि ॾिनी आहे। औरत ऐं संदसि वालिद वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ब्यूरो रिपोर्ट, साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़, मीरपुर ख़ास।